नाज़रीन, अहम ख़बर रवां खे ॾियूं पिया त एहतसाब अदालत जारी अकाउंट्स ऐं तोशाखाना केस में आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे नोटिस जारी कंदे खेनि ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत जारी अकाउंट्स केस में आसिफ ज़रदारी ऐं तोशाखाना केस में यूसुफ रज़ा गिलानी खे 24 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। याद रहे तो सुप्रीम कोर्ट पारा नेब कानून में तरमीम वापस करण खां पोइ सियासतदाननि समेत अहम शख्सियतनि जा नेब केस ॿीहर खोलिया विया आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर रवां खे ॾियूं पिया त एहतसाब अदालत जारी अकाउंट्स ऐं तोशाखाना केस में आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे नोटिस जारी कंदे खेनि ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत जारी अकाउंट्स केस में आसिफ ज़रदारी ऐं तोशाखाना केस में यूसुफ रज़ा गिलानी खे 24 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। याद रहे तो सुप्रीम कोर्ट पारा नेब कानून में तरमीमूं वापस करण खां पोइ सियासतदाननि समेत अहम शख्सियतनि जा नेब केस ॿीहर खोलिया विया आहिनि।